अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमाम ॾिसण ऐं ॿुधण वारनि खे अस्सलामु अलैकुम। दोस्तो, असां पंहिंजे स्टूडेंट्स जे डिमांड ते हिन यूट्यूब चैनल जी शुरूआति करे रहिया आहियूं, जंहिंमें अंग्रेज़ी ग्रामर जी मुकमल सिख्या ॾियण जी कोशिशि कंदासीं। हिन चैनल जे ज़रिए तमामु स्टूडेंट्स खे क्लास याने लेसन वाइज़ अंग्रेज़ी ग्रामर जी ॼाण ॾिनी वेंदी। हिन क्लास खे शुरू करण खां पहिरीं असांजी अव्हांखे रिक्वेस्ट आहे त अगरि अव्हां अञा ताईं असांजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं गॾोगॾु बेल आइकन जे बटन खे बि प्रेस करियो त जीअं अव्हांखे असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन मिली सघे। त हलूं था पंहिंजे क्लास जे तरफ़। त सभ खां पहिरीं व्हाट इज़ ग्रामर? ग्रामर छा आहे? ग्रामर जे हवाले सां जेकॾहिं असां ॾिसंदासीं त मुख़्तलिफ़ किताबनि मुख़्तलिफ़ डेफिनेशन्स ॾिनियूं आहिनि। त सभ खां पहिरीं असां ॾिसंदासीं ऑक्सफोर्ड जे हवाले सां। त ऑक्सफोर्ड डिक्शनरी में जेका डेफिनेशन आहे त द होल सिस्टम एंड स्ट्रक्चर ऑफ अ लैंग्वेज और ऑफ लैंग्वेजेस इन जनरल usually taken as consisting of syntax and morphology and sometimes also phonology and semantics। यानी ऑक्सफोर्ड जे हवाले सां इहा डेफिनेशन। उन खां पोइ कैम्ब्रिज डिक्शनरी जे हवाले सां जेका डेफिनेशन आहे त द स्टडी आर यूज़ ऑफ द रूल्स अबाउट हाउ वर्ड्स चेंज देयर फॉर्म and combine with other words to make sentences। उन खां पोइ जेकॾहिं असां कॉलिन्स इंग्लिश डिक्शनरी जे हवाले सां हिन जी डेफिनेशन ॾिसंदासीं त ग्रामर इज़ द वेज दैट वर्ड्स कैन बी पुट टुगेदर इन ऑर्डर टू मेक सेंटेंस। इन खां पोइ जेकॾहिं असां इंग्लिश ग्रामर जो जेको किताबु आहे कॉन्टेम्पररी इंग्लिश ग्रामर, तो उन में जेका डेफिनेशन है तो ग्रामर इज अ सिस्टमेटिक स्टडी ऑफ साइंटिफिक मेथड विच प्रोवाइड्स अस इंफॉर्मेशन एंड गाइडेंस नेसेसरी टू लर्न लैंग्वेज। उन खां पोइ जेकॾहिं असां ॾिसंदासीं पाक इंग्लिश कंपोजिशन यानी पाक इंग्लिश ग्रामर एंड कंपोजिशन जे किताब में जेको अफ़ज़ल अनवार मुफ्ती जो लिखियलु आहे, तो उन में जेका डेफिनेशन है त ग्रामर इज़ द जनरल टर्म for the science of the language. It must always be a means to learn the art of the right use of a language। उन खां पोइ जेकॾहिं इहे सभी डेफिनेशन्स असां पढ़ियूंसीं ऐं उन खां पोइ जॾहिं असां ग्रामर जे हवाले सां जेकॾहिं मुकमल उनजो निचोड़ यानी उनजो थीम अगरि असां ॾिसंदासीं त ग्रामर जी जेका सिंपल डेफिनेशन बीहे थी उहा आहे टू कीप अ राइट वर्ड ऑन द राइट प्लेस, यानी सही वर्ड खे सही जॻह ते रखण जे नाले खे ग्रामर चयो वेंदो आहे। अहिड़े हवाले सां हाणे उन खां पोइ ग्रामर जी त असांखे ख़बर पइजी हुई, मुख़्तलिफ़ डेफिनेशन्स मां असांखे अंदाज़ो थी वियो, पर ज़रूरी छा आहे असांजे लाइ? सभ खां पहिरीं असां वटि वोकेबुलरी यानी वर्डनि जो ज़ख़ीरो हुअणु ज़रूरी आहे। जेकॾहिं असां वटि वर्ड न हूंदा, लफ़्ज़ न हूंदा, त असां लिखी न सघंदासीं ऐं नई जेका इबारत आहे या जेको कुझु लिखियलु आहे उहो सम्झी बि न सघंदासीं। उन खां पोइ ग्रामर यानी ग्रामर जो इस्तेमालु, छो जो वर्ड हूंदा, उन वर्डनि जो सही इस्तेमालु अगरि हूंदो, वर्ड कहिड़ो वर्ड किथे रखिणो आहे उहा असांखे सॼी ग्रामर मां ख़बर पइजी वेंदी। उन खां पोइ नॉलेज यानी ॼाण जो हुजण बि ज़रूरी आहे। जेकॾहिं असां वटि वोकेबुलरी बि आहे, ग्रामर बि आहे ऐं अगरि ॼाण न आहे त बि असां कुझु लिखी नथा सघूं। त असांजे लाइ इहे टई शयूं मस्ट आहिनि, ज़रूरी आहिनि। सभ खां पहिरीं वोकेबुलरी, ग्रामर ऐं नॉलेज। इहो हुयो अॼु असांजो पहिरियों क्लास, जंहिंमें असां सम्झोसीं त ग्रामर छा आहे ऐं मुख़्तलिफ़ किताबनि ऐं मुख़्तलिफ़ डिक्शनरीज़ जे हवाले सां उनजी जेका डेफिनेशन हुई उहा अॼु असां तव्हां सां शेयर कईसीं। नेक्स्ट जेको असांजो लेसन हूंदो उहो ॾिसणु न विसारींदा ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी।
इन खां अलावा जेकॾहिं किथे बि कंहिं सजेशन जी ज़रूरत हुजे, सजेशन बि तव्हां ॾेई सघो था। पंहिंजे राय सां ज़रूरु आगाह कजो असांखे, त जीअं असां ईंदड़ वीडियोज़ में तव्हांजे लाइ बहितर खां बहितरीनु कमु करे सघूं। वॾी महिरबानी।